आप देख रहे हैं मक्की सिंधी इस्लामिक चैनल, इस्लाम की आवाज। शैतान जो बंद हो तो पो भी खीर में पानी केर पो मिलाए। शैतान जो बंद हो तो वो सागी बाजारन में शैतान गिरियों केर पो करे। शैतान जो बंद हो तो पो भी जेके यतीम मिस्कीन रोवारे पा उहे केर पो रोवारे। माना जन त शैतान पंजे औलाद के चयो त मां महीनो आराम कया तहां हथियो मुखो वधिक कम के पटिजो। अब शैतान छा चयो त मां महीनो कंदुम आराम, तहां वरी औलाद भी चयोस बाबा तू गणती न कजाए, इंशाअल्लाह तोखे हथियो दुआ दींदा, तोखे बददुआ न दींदा। अब उन्हनि छा चयो हथियो तोखे दुआ दींदा, बददुआ न दींदा। अल्लाह से इंशाअल्लाह बाज फरमाए। रमजानुल मुबारक जे महीने में जेके मस्जिद जो रौनक हूं, जेके तरावियन जो रौनक हुयूं, इफ्तारन जो रौनक हूं, सहरन जो जेके रौनक हूं, उहे सभई हली वई। वो किन रब के राजी कयो, किन रब के नाराज कयो। अल्लाह सही शन तवा असा खो उहे अमल कराए जेमें अल्लाह भी राजी, अल्लाह जो रसूल भी राजी। जेमें अल्लाह भी राजी, अल्लाह जो रसूल भी राजी। अन्या असा जो वशू डाड़ियों थी वयूं चवंदा उसे खबर ना है त अल्लाह अल्लाह केरन गालन में राजी। हवायो लफ्ज़ सा पको करे छडियो। अशू डाड़ियों थी वई पर अन्या या खबर ना है त अल्लाह अल्लाह केरन कमन में राजी आ। या खबर पवे थी तो फलाणो अन्न 100 रुपयो मथे तो वटे, फलाणो 100 रुपयो घट तो वटे, या खबर पएस थी। फलाणे जो सौदो सही आ, फलाणे जो सौदो सही ना है, या खबर पवेस थी। ज़ाल जे करे पी मां सा न ॻाल्हाइबो आ, या खबर न था ॻाल्हायो। मां तकीर सख्त न कंदुमि बेड़ा हिक ॿिए सां हुजत। हा या खबर पएसी त ज़ाल जे दब जे करे पी मां सा न ॻाल्हाइबो, पर इनके इया खबर न पई त अल्लाह अल्लाह केरन ॻाल्हिन में राजी आ, अल्लाह अल्लाह केरन ॻाल्हिन में नाराज। ये समझे तो ज़ाल के पर्दे जे लाइ चवां थो त ज़ाल नाराज थी थे, इया खबर पवेस थी। अब इया खबर पएसी त ज़ाल के पर्दे लाइ चवां थो त ज़ाल नाराज थी थे, बाक़ी इया खबर नथी पवे त अल्लाह अल्लाह केरन ॻाल्हिन में राजी। सब कुछ खबर आहे, सजी खबर आहे। जावा सब कुछ खबर आहे, सजी खबर आहे, पर असा जी यारी आ पक्की शैतान सा। वो शैतान नथो चवे त हे मुसलमान कुरान वारो दगो। असा जी यारी कैसा है बाबा? असा जी यारी शैतान सा। हिय सौ लानतू कंदा से शैतान ते, पर कम वरी भी ये लानतू कंदा से पर कम वरी भी उन वारा होंदा। चेबो त असा उन सा फिटल ज्यादा समझो। असा 11 महीना मानुन सा नाक करे हराम खाई, वरी जकने भलारो महीनो असा गुजारे चो भले पार मदीने पाक में, मक्के पाक में, त मना 11 महीना जा गुनाह धोपी वा। गालायो न त न हाथ आके न था आवा असा जो इते परावा हक सक खाई, यतीमन मिस्कीनन बेवान रनन ज़ालन जा समूरन जा ओड़े पाड़े जा हक खाई, पी माउ के नाराज करे भेनरुन जा हक हिस्सा खाई। पो असा वया से रोज़े पाक ते बैठा से 10 डी इतिकाफ में, मना सब गुनाह धोपी व्या। नमो जा सोना जेस्तनी असा पक्का मुसलमान न थींदा से, जेस्तनी परावा खादल हक वापस न कंदा से, सोरेल बन्ना उनके मोटाए न दींदा से, कब्जे केल जमीना कब्जे केल खाता मोटाए न दींदा से, जेस्तनी परावा हिस्सा न दींदा से, तेस्तनी असा जी इबादत कबूल अला गाला ही न। समझो ता तो थंदे बंद ते गाल चढ़ी वई आ। आवा समझो ता तो थंदे गाल चढ़ी वई आ बंद ते। हाँ मिठड़ा मिठड़ा वाइज भी थींदा, मिठड़ा मिठड़ा वाइज भी थींदा न, पर कुछ अल्लाह शल बाज फरमा। आमीन चो।
महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साडा 1400 साल अग में केड़ा लफ्ज मुबारक फरमाया जेके सच्चा बीठा। महबूब मुस्तफा करीम फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर ईंदो जो मस्जिदन जो हयाओ मस्जिदन जो अदब हलो वींदो। साईं फरमाइंदा मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर ईंदो अबे अम्मा जो अदब हलो वींदो वडन जो अदब हलो वींदो नंदन ते बाज हली वींदी। महबूब जो हदीसां ॿुधंदा वञो याद कंदा वञो त जो महबूब साईं जेके जेके लफ्ज़ फरमाया जो समूरा असांजे मथों यार सच्चा बीठा। साईं जो हदीसां तो ॿुधाए कुरान अल्लाह जा न्यापा हदीस पाक मिठड़े मोहम्मद करीम जा न्यापा। महबूब मुस्तफा करीम फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर ईंदो परावा हक घणा खाईंदा। परावा हक ॾाढा परावा हक नाराज न थी जाना त हीअं बि चवंदो आ पुछा कंदेसि हज घणा करे आयो आ उमरा घणा करे आयो आ। हज भी बुधाईंदई त 4-5 मां हज भी करे आयो आ 8-9 उमरा भी करे आयो आ। उमरन जो भी शौकीन हूंदो हजन जो भी शौकीन हूंदो पर जाच कंदेसि भेनुरन मां कंहिंखे हिस्सो न ॾिनो हूंदई। हजन जो शौकीन पर भेनुरन के हिस्सो। ओ मुसलमानो भला ॿुधायो त सही वाणंदे त न वेंदासे वाणा था चवन असांजे मथां मेहनत न कयो पंहिंजे मुसलमाननि ते मेहनत कयो जेके मुसलमान असां खां बि ॾाको टपिया था वाणा था चवन असांजे कलमो था न खणी जो इहो कलमो तव्हां मुसलमाननि खे सेखारियो त जेको पढ़ो था कलमो चएव छा थो कयो छा था। आवाज़ आई यो सागो ही कलमो आ जो को मिठड़े अबू बकर पढ़ियो कि ना जो को बियो आवा यो सागो ही कलमो आ जो को मिठड़े अबू बकर पढ़ियो मिठड़े उमर पढ़ियो मिठड़े उस्मान साईं पढ़ियो मुर्शिद अली साईं पढ़ियो। भला हे कुरान सागो या कि न मटजी उहो ही कुरान आ जंहिंजो हाफिज मिठड़ो अबू बकर सिद्दीक आ मिठड़ो उमर फारूक आ मिठड़ो उस्मान गनी आ मिठड़ो अली साईं आ। भला अल्लाह उन टाइम ते जेको हुयो हाणे भी उहो ही आ कि न मटा। थोड़ा सवाल समझंदो हल पो जवाब। अल्लाह सागो आ कि न मटा। कलमो भी सागो आ अल्लाह भी सागो आ कलामुल्लाह भी सागो आ। जैन नबी ते हुए कलमो पा पढ़न बुधाए सागे ही नबी ते कलमो था पढ़ो या पान बेते था पढ़ो। नबी भी सब शे सागिया पर बटजी छावियो आ ओ ये टुकरी मटी ये जा मर जीवे टुकरी दिल वारी मट जी वई जैं दिल जे लाए महबूब मुस्तफा करीम सैयद फरमायो जेकरे तुझी दिल साफ आ तुझी दिल में हसद ना है तुझी दिल में ब्याई ना है तकब्बुर ना है हिर्स ना है तुझी दिल व्याज दे पासे दे लड़ल ना है रुश्वत दे लड़ल ना है हराम दे लड़ल ना है तिया तुझी दिल तो के कुरान पाक दे वठी विंदी नमाज दे वठी विंदी मस्जिद दे वठी विंदी वर ये शयूं तुझे दिल के तुझे जिस्म के जन्नत दे वठी विंदी। अब ये वरी कादे वठी विंदी मां तवा को बाटे अर्ज रखा भला जरे जमदा हूं त पीउ मौजे जंहिं टाइम ते अम्मा जे पेट मो जमंदो आ ॿुधा त सही घणा पैसा गॾु खणी ईंदो आ। ॿारो जो जमंदो आ त पोइ बाग पई वारो 2-3 लख त खणी ईंदो हूंदो न करोड़ो ऐं जतो ई कोन खणी ईंदो अते खाली ईंदो भला जॾहिं जो वेंदा हूं 2-3 लख त माइट ॾींदा हूंदा कि न
अदियूं चवंदई त अॼु अबे जे मथो अजरक बि हरू भरू 5 सै जो ज़ियान कयो। अदियूं पोयो छा चवंदई अबे जे मथो 5 सै जो हरू भरू अजरक ज़ियान। ईंदे भी हथे खाली वींदे भी हथे खाली वरी बीबी नगाल ते नजर कर जहे टेम ते ईंदो आ तै टेम ते जेको लटो पाईंदो आ उनके खीसो न हुंदो थी जडे वींदो आ तडे भी कफन के खीसो न हुंदो आ न को नंढे हुंदे खीसो हुई न को कफन में खीसो। भला तवा कब्र में कबट बबड़ त रखंदा हुंदो न जंहिंमें पैसा पैसा मरहूम रखे न आवा न रखंदा उते जो वेचारो सॼी जिंदगी जो गजे परावा सरावा रहड़े सरे भेनरु सेनरु न्याणियुनि जा हक़ यतीम जा हक़ रहड़े सरे उहे पैसा त गॾिजोसि न अवा हे पैसा जो खणो नी कब्र में खणी वञ न जंहिंजे करे जग जहान रोआरे खणी वञ न कब्र में उते ये पैसा भी। ओ मुसलमान याद रख जाए कब्र में न को कबट रखंदई न को बैंक वारो अकाउंट खोले ॾींदई। भला जेके मलाइक हुंदा कब्र में मता उहे ॾिठल वाठल हुजन कंहिंखो फोन करायो मुंहिंजा लफ़्ज़ समझो था आवा भला जेके कब्र में हुंदा मलाइक मता ॾिठल वाठल हुजे मता मोरी नसीर के फोन कराया बाबा से मुझे गोठ जो थी मिड़ई पारत थी फोन थींदो सुञाणप हुंदी भला मता 2-3 रुपया वठी चवन ठीक आहे ॿीहर न कजाए हाणे सुम्ही प पैसा भी न हलंदा सिफारिश भी ऐं गॾु पैसा भी न रखंदा कफन में खीसो भी बाकी पोइ छाते वठे आवाज है ओ मुसलमानो अल्लाह सही शलवल मुखे अमल जी तौफीक अता फरमाए उन खां बाद में अवां के अमल जी तौफीक अता फरमाए दुख थींदो आहे तॾहिं मुसलमान जे साम्हूं रड़ियूं कंदा आहियूं। ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम फरमायो मुंहिंजे उम्मत जे मथां अहिड़ो दौर ईंदो जॾहिं माण्हू 2 नंबर थी वेंदा अंदर जो हिकिड़ो ॿाहिरों ॿियो न महबूब जी हदीस आहे अंदरों हिकिड़ो ॿाहिरों। मां जेकॾहिं पुछा कयां जेके भी पाण में वेठा आहियूं हिक ॿिए जो अंदरों केतिरा ठरियल त मस्जिद में सॼी ॻाल्हि खुली आवाज है अल्लाह अकबर मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां महबूब जी हदीस ॿुधायां अल अखिलाउ फिल लानिया वल आदाउ फिसर महबूब मुस्तफा करीम फरमायो अंदरों त भरियल हूंदा पर ज़ाहिर में ॿाहिरों ठरियल हूंदा। महबूब सही फरमायो मुझे उम्मत जे मथां हिकिड़ो दौर ईंदो खैर ख्वाही हली वेंदी खैर ख्वाही हली वेंदी कोई भी कंहिंजो खैर ख्वाह न हूंदो भले तॾे में वेठा हुजो न कंहिंजे तज़ियत में बे जेरे खे त माफ़ न कंदासीं पर जंहिंजे तज़ियत ते आया आहियूं बस पाड़े जो कुल पढ़ूं सा बाक़ी हरामी ॾाढियूं आवाज आ चवंदा ए कनन सा लफ्ज़ ॿुधलन उहे तो माज़ूर ॿुधाए जेॾे कुल था पढ़ा चवन बस आहे मिड़ई पाड़े जे लिया असां बाक़ी पढ़ण कुल पढ़ण जहिड़ो हेॾे ज़द कोन्हे पोइ तोरा कुल बि पातस अरे मरहूम के माफ़ न तो करे त बाक़ी जेरन के तू पटका बदराई। अल्लाह अकबर ओ मुसलमानो जे करे ये वाइद कंदाऊं अल्लाह जो कलामुल्लाह मुझे साम्हूं पियो आहे चङा भला माण्हू कावड़जी वेंदा चङा भला माण्हू कावड़जी वेंदा सभु आपे को निकिरी वेंदा पोइ वरी पर्ची लिखंदा साईं हिते सभई नवां मुसलमान अथव ॼण त राति जिब्राइल आयो कलमो ई राति पढ़ियो आवा जिब्राइल राति आयो राति कलमो पढ़ियो अञा हिनखे लफ़्ज़ बि पक्का अल्लाह असां था चऊं त बस वाइद उहो हुजे मोल साहब चए जुतीअ सूदो जन्नत में तव्हां सां लेखा ई न थींदा जेको खाओ पियो रड़ियो सड़ियो अॻिते हिसाब आहे कोन मथां मुलनि जे कूड़ ते लॻो हे काॾे काॾे अवा इहे सभई शयूं लिखला ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक तो बुधाया मिठड़े महबूब फरमायो मुझे उम्मत जे मथां हिकिड़ो दौर ईंदो राग साज़ आम थी वेंदो
राग साज हे मां वेठो काथे आ मुझे सामू छा पियो आ रमजान शरीफ में ॾींहं जो भी विहांव ॾिठा से जंहिंमें ॾींहं जे विहांवन में डांस ऐं राग साज वॾा ईका पिया वॾा ईका गार्डन में ॾींहं जो डांस पई हले पोइ मां तोखो तो पुछा कयां इहो शैतान बदल हो कि न पोइ हिन खे चयो त तव्हां हलो त मां कढ अचांव थो ओ मुसलमानो नाराज़ न थियो हिकड़ी बि ॻाल्हि ॿुधायां भला जाते समझो त हाणे थोड़ो वाइज़ो असांजे हाव ते तोड़ थो करे जागो था हाणे थोड़ो असां को वाइज़ मथे तो वञे थोड़ो इशारो कजो त मां सीबेक तो फिरी ईंदुमि समझो था न था समझो जाते समझो त थोड़ो हाव ते बार तो दे हाणे सफ़ा ॻाल्हि चढ़े थी त थोड़ो इशारो कजो मां समझी वेंदुमि असांजा वाइज़ इहे अथव नाराज़ बि न थी अल्लाह सही अवल मुखे अमल जी तौफीक अता फरमाए महबूब मुस्तफा करीम सजा लफ्ज मुबारक थी यकुसरुल गिना सही फरमाइन ता राग घणो थी विंदो साज घणो थी विंदो विहांवन जे मौके ते महीनो अॻ में ईको रखन था के झले सघंदे त सही हाणे निमाज़ जो टाइम आज़ान जो टाइम चवंदे कंहिंखे गरीब खे त दब ॾींदे हिकु अणहूं ते ॿियो अफ़ाल बुशरा अरे गरीब जो बच्चो आहे पर जेकॾहिं को साहब हुजे ड्यूटी वारो पैसे वारो त छा चवंदे ॻाल्हायो ई नथा सफ़ा वठिजी विया पैसे वारो हुजे साहब हुजे ज़मीन वारो छा चवंदे क़िस्मती बच्चे जी शादी त मिड़ई ख़ुशी करे वठनि अहिड़े मुफ़्तीअ जा पुट तूं फतवा पैसो सण तूं कुर्सी आहे त पोइ तुआरी फतवा ई बि आहे पर हिन जी फतवा समूरन जे लाइ साॻी अवा हिन जी फतवा महबूब मुस्तफा करीम साईं जा मां लफ्ज़ तो ॿुधायां मिठे मोहम्मद करीम फरमायो अल्लाहु अकबर महबूब से फरमा सौतान मलूनान सौतुन माहिया व सौतुल मुगनिया महबूब फरमायो राग जे आवाज ते अल्लाह जी लानत वसंदिया आवाज आते वसंदिया शा वसंदिया राग साज जे आवाज ते अल्लाह जी खबर पंदे पंहिंजे ईमान जी विहांवन जे मौके ते न हाजी साहब असांजे ईमान जी त खबर पवंदी आहे विहांवन जे मौके ते छड़ो पहिरीं सिफ़ में वेहण सां जन्नत कोन मिलंदी इलाही मुंहुं फिरियो अथव मजबूरन मिड़े जहिड़ो वेठा हो हा न नथा हा बाबा असां बि सुबुह शाम इन ई जॻह सां हलूं था पिया कोशिशि कयो त ॿिए आलम सगोरे खे चयोसीं साईं खे 1.5 कलाक थी वियो आहे इहा बि जान हूंदी अथव छॾाइण हा बा सोलो तरीक़ो मां ॿुधायां अल्लाहु अकबर ओ मुसलमानो मां अर्ज़ तो रखां ॿुधायो त सही कलाम लाइ कंहिंजे लाइ आयो आहे मिठड़ो मोहम्मद करीम सही कंहिंजे लाइ आयो कलाम लाइ असांजे लाइ आयो रसूलुल्लाह असांजे लाइ आयो असां न कलाम लाइ ते अमल कंदासीं त ॿियो केरु अमल कंदो असां न कंदासीं त ॿियो केरु ओ मुसलमानो जुमलो ॿुधजो महबूब फरमायो राग जे आवाज़ ते अल्लाह जी लानत जाते लानत वसंदी आहे चओ ते बरकत कोन पवंदी आहे उते बरकत उहे माण्हू काॾे मरी विया उहे माण्हू काॾे मरी विया जेके ट्रैक्टर वारे खे चवंदा त घरनि जे भरिसां हर तो काहे राग न हलाइजे उहे माण्हू काॾे मरी विया जेके ट्रैक्टर वारे खे चवंदा घरनि जे भरिसां हर तो हलाए तूं राग हाणे वरी उहे ई गाॾियुनि जे अॻियां वेठा न पोयों डांस हले थी पई असां तस्बीह हू अहिड़े सद कोन्हे तुंहिंजे हूअ जे लुॾण अड़े दद को ने तुझे हुआ जे लुडण तऊ मां केड़ा वाइज कया तवा के हाल जी शरीफ जो रंग हुंदो असा त शागिर्द दऊ असा छा कयूं पर चऊं ता त हिक हे सबक पचाइणो आ समझो त मदरसे जो सबक तो हले एकड़ो भेरो तो दे दो भेरो बुधाए अल्लाह सही शला सा कलमे पढ़दड़ मुसलमान के कलामुल्लाह जे गालन जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए महबूबा से जो हदीसों को बुधाया मिठरे मोहम्मद करीम सही फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर इंदो जेते
मते पर्दो हलियो वेंदो शादी से पढ़ियम ॾाढा शादी से पढ़ियम नबी साईं जी त मुझे उम्मत ते दौर ईंदो पर्दो पर्दो ये नबी साईं जा लफ्ज़ मुबारक न कि न ॿिए जा ऐं उहे सच्चा बीठा न कि न एॾो फिरा मोटा मां सम्झाई हर भरू तव्हांखे बि अंगारी थिए थी पई मादे ते असर तो पवे बस मामड़े मूड़ ॾे मोटा तो पवे बस अल्लाह अकबर रब करीम अल्लाह सही शल तवां सां कलमे पढ़ंदड़न के उन्हनि शयुनि खां बचाए जिन को अल्लाह मना कई या रसूलुल्लाह मना कई उन्हनि शयुनि ते अमल करण जी तौफीक अता फरमाए जंहिंजो हुक्म रब भी कयो आहे मिठे मोहम्मद करीम भी कयो आहे आमीन त चओ महबूब मुस्तफा करीम फरमायो दौर ईंदो जो पर्दो हलियो वेंदो ऐं मुसलमानो ॿुधो कल्ह जी ॻाल्हि तो कॾहिं जी ट्रोजू जी भी न कल्ह जी ॻाल्हि थी अॼु नेट ते भी आई थी सगो पीउ न्याणीअ जी इज्जत तो लुटे उहे फोटू नेट ते आया छो था रड़ियूं क्यों पिया छो था रड़ियूं क्यों चरिया न थिया हूं को असांजो दिमाग़ ख़राब न थियो आहे ओ जॾहिं पीउ माउ न पढ़ाईंदो त पोइ पीउ ई अंधो तो थी वञे न हा पीउ जो अंधो थिए त बाक़ी छा बचे अल्लाह सही शल रहम फरमाए रब करीम शल बाज फरमाए रमजान मुबारक महीने जी ॻाल्हि तो कयां जेके नौजवान नेट फेसबुक हलाईंदा उन्हनि भी इहो मंज़र ॾिठो हूंदो रमजान मुबारक जे महीने में हिकिड़े बदबख्त नौजवान ॿियो कम कयो अबे के फोत ते 36 ॾींहं गुज़री विया अबे मोल जी कब्र खोटी ते अबे मोल जी कब्र खोटण खां बाद में कागजात खणी वियो आहे जंहिं कागज़नि ते मोल अबे जा पियो थो आंगूठा हणे इहो मुसलमानों के न शैतान मोल अबे जो एतराम भी अरे कब्र में अल्लाह छो तो दफनाए अल्लाह जाने मानू जाने आए बस सवाब ढकजी था वञनि रमजान शरीफ जे महीने में अल्लाह ॾेखारे थो वीडियो हले कब्र मो बाजा उल्ला था ॿियो ॿियो छा थे अञा क़यामत ॿियो छाके चइबो आहे अञा था चऊं त क़यामत परे आहे कब्र मो बाजा उल्ला जो निकरन छो न कब्र मो बाजा उल्ला निकरंदा पीउ जी कब्र के जो खोटे आंगूठा हणबा कागज़नि ते जरेब जो मसइलो हूंदो ॿियो छा घर हुंदो प्लाट हुंदो जरेब हुंदो बैंक जा पैसा हुंदा अरे बैंक जे पैसनि हुननि ते मोल अबे जी कब्र खोटे तो बुधाए ते न को शैतान पनाह घुरंदो हुंदो असां वरी सख्त तकी इनके मदो ॾींदी आवाज़ आई ओ मुसलमानो अल्लाह जे ज़ात जो कसम दुख थे तो दुख मो ये लफ्ज़ ता चवना पन महबूब मुस्तफा करीम साईं फरमायो मुझे उम्मत जे मत हिकिड़ो दौर ईंदो न दौर में व्याज आम जाम खाधो वेंदो व्याज आम जाम ओ हारियो ओ कुड़मियो तवां के बि अर्ज़ रखां थो पो वेठा दुआऊं घुराईंदा हो तावीद हाणे थोड़ो सब्र कयो कणक चढ़ंदव महीनो त सब्र कयो पर उन टाइम ते ता अग में 5-6 महीना अग में व्याज ते कलर खणी छडियो हो बिजू खणी छडियो हाणे ते मुल्लन जो दुआऊं छा कन व्याज पाण खादो से हाणे दुआ त छा सजो मुल्ला कंद में बधु त भी फर्क न पवंदो गाल सिधी थी आहे सब दर दे ॾिसो त तलाक करे ॿियो मौलवी अची वञे पर भले अचे त बि तव्हां सां इहा कचहरी कबी आवाज़ अल्लाह सही रहम फरमाए रब करीम शल बाज फरमाए ओ मुसलमानो अर्ज़ तो कया मिठे मोहम्मद करीम से जो हदीस मुबारक तो बुधाया महबूब सही फरमायो व्याज आम जाम थी वेंदो आहे कि न आहे कि न ऐ उनमें जरे घट सब मुलविस आयो कि न महबूब फरमायो कूड़ ते कसम आम जाम थी वेंदो आहे ऐ तू छा समझे तो हे साबरीन थी हे दिसई भी दो बुधई भी दो सब्र कयो वेठो थी तू भले हे कूड़ ते घुमाईंदो
अवे रमजान जे महीने में बियो बुधवा धाड़ेल मस्जिद में घिरी आया तवाफ इत्काफ वारन के भी फुरे विया तबलीग जमात वारन के भी फुरे विया शामे आया दादा मस्जिद में आया माना रब जो घर भी महफूज हवा रब जो घर भी महफूज न थियो पो जने रब जे घर में धाड़ा लगंदा तू छा थो समझे त असा जा घर महफूज छडींदो आवाज अल्लाह सही बात फरमाए रब करीम शल रहम फरमाए महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फरमाया मुझे उम्मत जे मत को दौर दो जने हराम आम जाम खाईंदा हराम ला ला युबाली आखज़ मिनल हलाल अम मिनल हराम महबूब फरमा परवाह न होंदी त हलाल वतई अलाए हराम वतई अलाए हलाल वतई बस अचे 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 या गणती ना है त अचे जो सयूं त कब्र में हिसाब त अकेलो दींदो ओ मुसलमानो जेको मुझो नंढो तजरबो आ तवा भी तजरबेकार वेठाओ मां तईं ॾिठो आ जिन बच्चन के हराम खारायो आ पोयों बच्चा कुल भी नथा पढ़न कुल भी मां ता को पुछा दो क्या असा जे खैरपुर में त रमजान में इफ्तार पार्टियों उन जो थियूं जिन रोजा रखया ही ना सिंधी समझो था वठजी जो विया हो हा न हथ कयो हा सही पानी पी छडियो मथो तू ही खाई छडियो असा वट इफ्तार पार्टी उन जो थियूं जिन रोजा ही पो मां वाइजन में उते चयो में हे जो तमा लख अमीरन जे इफ्तार पार्टिन ते खर्च ता कयो ये फ्रूट उन गरीबन के खारायो जेके सिकन था ए मानियो तन गरीबन के खारायो जिनजा बच्चा वेलन जा वेला भुख ते वेठान जेके सब कुछ खाई आ इफ्तार पार्टी उहे खाई वना खैरात उहे खाइन इफ्तार पार्टी उहे खान कौम जो पैसो उहे खान बाकी गरीबन जो हाल असा वरी गरीब जड़ो उनन जे कड जिए जिए जुत निखरण में पूरा असा ता जला रड़ियो करे करे थकजी पियासे तहां जा भी कम सब पोइते अल्लाह से चल रहम फरमाए बस भाई तो बंद क्या ता हो जा बाहर लगी आ जाए ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम साईं फरमायो मुझे उम्मत जे मतो एड़ो दौर इंदो जो हराम घणो थिंदो महबूब से जी बीबी हदीस बुधो ओ नफलन जा शौकीन ओ तस्बीह पढ़न जा शौकीन फतवा मिठे मोहम्मद जे हदीस जी न्यू तो वनो महबूब साईं फरमायो जेकरे तुजो जिस्म तुजो गोश्त हराम जे पैसन सा पले तो मिठे मोहम्मद फरमायो यो जिस्म जन्नत में न विंदो हदीस जा लफ्ज याद कर बोले सिरन के भेरो जा राजा ला यदखुलुल जन्नत जसदुन गुज़िया बिल हराम महबूब फरमायो वो जिस्म जन्नत में न विंदो जिनकी खोराक हराम के जो न्यापो दिनो मा हाने तना शादी हुआ काबतुल्लाह में बीठा हूं काबतुल्लाह दे दीदना है काबतुल्लाह के पुठी दे उते भी सेल्फी हेतो बाग पयम मुंह काबतुल्लाह दे करे नमाज सा पढ़ो उते ता वणो तो उते काबतुल्लाह के पुठी है सेल्फी है बुधाए उते भी लब्बे के याद ना है त पो असा जा जेड़ा अमल रोज़े पाक में बीठो आ रियाजुल जन्नत में बीठो आ उते भी चवे सो तू बाबा मुझी सेल्फी कर जाए रियाजुल जन्नत में भी सेल्फी याद आ महबूब ते सलाम केड़ा एकड़ो सूर हुजे मोड़ा लुंड साहब चंदो आ एकड़ी रूण हुजे त लपोणो हिते त सजो वाटू ही डठो पियो आ काथो बधो आवा एकड़ो लपो जो काथे हणो हिते त सजो वाटू ही डठो पियो आ अल्लाह सही रहम फरमाए रब करीम शलबाज फरमाए महबूब मुस्तफा करीम फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर इंदो साईं फरमांदा पी माओ जी ना फरमानी आम जाम थी विंदी शादी से बुधाई मां हुजूर फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर इंदो पी माओ जी ना फरमानी आम जाम थी विंदी
आहे ना साईं जो हदीसां सचूं आहिनि कि न मां कल एकड़ो वाक़ो पढ़ियो ॿुधण जहिड़ो थी नौजवान तूं तवज्जो कर जेको नौजवान के मां मंज़र ॿुधाइणो था चाहियां उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में हिकिड़े शख्स ज़ालिम नौजवान पंहिंजे माउ जी नाफ़रमानी कई सोने उमर साईं जो दौर आहे मां ज़ालिम छो थो चवां छो तो न पंहिंजे माउ खे रंजायो पंहिंजे माउ खे मां वाइज़न में लफ़्ज़ चवंदो आ न हिननि लफ़्ज़नि जे कॾहिं पीउ खां पुछा कयो थी जॾहिं पुट पीउ खे चवे त तूं मुंहिंजो थो खाईं पुट थो चवे पीउ खे छा थो चवे दवा इन लफ़्ज़नि जो असर कॾहिं पीउ खां पुछो अथी त जॾहिं पुट चई तूं मुंहिंजो थो इहो जेको कातीअ सां तुंहिंजे दिलि खे टुकर टुकर कयईं इहा दिलि गंढवी पुट थो चवे त मुंहिंजो थो खाईं नो थी चवे ससु सोरे के त मुझे मुर्स जो सा खाओ अल्लाह जे करे मुर्स गैरतमंद हुजे त ज़ाल के ताकत थींदी अल्लाह गाल मुर्स गैरतमंद हुजे पी मां जो फरमा बरदार हुजे त ज़ाल चवंदी ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर ईंदो जॾहिं पीउ माउ जो नाफ़रमानो थी वेंदो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौर तो ॿुधायांव उमर फारूक खे ख़बर पई हिकिड़ो नौजवान आहे जंहिं पंहिंजे माउ जी जल्दी नाफ़रमानी कई आहे ओ नौजवान ज़ाल जे करे तूं अम्मा खे बीठो गारियूं दींदो ओ नौजवान ज़ाल जे करे तू अबे पोड़े के बीठो गारियूं दींदो ज़ाल जे करे तू भेनुनि के पयो रोवारींदो ओ पीउ माउ के रोअण वारा ओ भेनुनि के रोअण वारा ओ ज़ाल जे करे समूरनि का मुंह मटण वारा महबूब मुस्तफा जी हदीस ॿुधाई मां उमर फारूक जी ॻाल्हि थो कयां उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु उन शख्स के घुरायो घुराइण खां बाद में पानी जी खली थी अगे खलियूं थींदियूं चमड़े जूं वह चमड़े वारी खली घुराए करे उनमें पानी विझी करे हिन के चई पेट सां ॿधी छॾ वडी खली चमड़े जी चे पेट सां ॿधी छॾ या पेट सां बदल हुजई चवे तो उमर फारूक तो चवे या बदल हुजई निंड में भी बदल हुजई नमाज में भी बदल हुजई मानिया में भी बदल हुजई या जुदा वन सजो ॾींहुं जो खली बदल दुख सुख पर जॾहिं हिकु रात न खलीअ सां सुतो त यार ॾेई वठी हिकु रात जो सुतो त यार ॾेई वठी बीठो ओ मुसलमान तवज्जो त करना हज़रत उमर फारूक जी ॻाल्हि पो कयां नौजवाननि सां कचहरी करणो थो चाहियां जंहिं टाइम ते रात न पाणीअ जे खलीअ सां जो गॾु सुतो आहे त अम्मा खे परचाए करे जीजल खे वठी आयो अम्मा तूं उमर फारूक खे चओ मूंखे माफ़ कर दे खबर चेसा ये कलाकों खली बदला मां डाडो परेशान आ उथण में वेहण में सुमण में चे खली तो के बाहरों बदला हिकु ॾींहुं तूं परेशान थियो अम्मा जे त अंदरों 9 महीना हुए अम्मा कीअं पई घुमे अम्मा त अंदरों तो के पेट में पई पाले घुमावे पई खाए पई पिए पई तो इन तो सां गॾु सुमे पई पो अम्मा जे उन 9 महीननि जी हालत त ॿुधाए उहा कीअं गुज़ारी अल्लाहु अकबर ओ नौजवानो मां हे जुमलो चवंदो रहंदो आहियां महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा जे मथों जीजल नाराज़ आहे जो मौत कलमे पाक ते न थींदो ये वाइज़ मुझा यही वाइज़ हुंदा थी मां यही वाइज़ कंदो रहंदो आहियां महबूब जी हदीस तो ॿुधायूं वञा सबक के भेरो तो जाराई वञा महबूब फरमायो जीजल नाराज़ थी मौत कलमे पाक ते न थींदो कलमे ते मौत न थी कुछ बचो कुछ
अल्लाह न करे सुबह जे टाइम ते तुझो थ्रेशर अचण वारो जे रात जे टाइम ते जेकने को फेड़ो साड़े वने बचंदे हाँ वाह जैसे मुझे सजे साल जी कमाई हली वई साल जी कमाई जी गणती थी जिंदगी जी कमाई जी गणती ओ जेको सदाई कब्र में बाय आखिरत में अजाब हुंदो उनन शयुनि ते ध्यान ही ना महबूब मुस्तफा करीम सही फरमाइंदा हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अब्बो अम्मा नाराज थी रब वट कोई भी अमल कबूल को न पवंदई कंहिंजी तो हदीस ॿुधाया हवाई हदीस कंहिंजी तो ॿुधाया ॾिसी वठो भला पोइ ॿुधायो हवाई महबूब सां जूं हदीसूं तो ये महबूब सही असां जे लाए फरमाए विया कि न गैर मुस्लिम जे लाए फरमाए तां जो भी पने जे वाणन सां हुंदो राब्तो तां भी वाणन सां वापार देती लेती कंदा हुंदो करोड़ जो मसलो हुंदो त गीता जो कसम वाणियो हाँ तू चवे सेठ बाबा तू गीता जो कसम खण चवंदे मुसलमान तू कसम खण मां छड्या मैं हिन के जेड़ो वारो मिले त एकलो छा सजे भाग पई जा कुरान मथे ते खणी बी रहंदो असा बिया भी मुसलमान एड़ा छड़ो पंजे जे गाल के मथे करण जे ला कूड़ ते भी ये कुरान खंदा ते जण हिन जी ड्यूटी मस्जिद नबी में अरे खबर भी है ए कूड़ा ए कसम तू छा तो खणे हिन साबरीन मो गलत फायदो न वठ हिन साबरीन मो गलत फायदो न वठ हिन के जडे कावड़ आया ही न पो हिन जो पकड़ल न बची सकी हिन जो पकड़ल ओ मुसलमानो अल्लाह सही चल हया नसीब फरमाए महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जुमलो तो बुधाई वनाव महबूब सही फरमायो मुझे मजे मतो एरो दौरी दो जरे पीमाओ जी ना फरमानी आम जाम थी वेंदी अजो कोयो दौरा अबो बे के त चवण जला तैयार पर पुट सा गालण जला तैयार नाए छाजे करे न तो चवे जे पुट बेइज्जती करे विजंदो अशी दाढ़ी वारो चवे तो या बे के चवंदम त वो मनींदो पर पुट मुजी जल्दी बेइज्जती कंदो अब्बो डिजे पुट खाऊं तो मां चवा तो एड़े पुट ते असा जा वायदा ये ते अब्बो डिजे पुट खाऊं अम्मा डिजे पुट खाऊं पुट जग जान सा निवड़ी मिले बाऊ बदी मिले पी मां जेला शी होजे अरे एकड़े गिरह के त याद कर बेहयाव एकड़े रात के त याद कर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक बुधायूं तो वनाव मिठे मोहम्मद करीम सही फरमायो मां मोहम्मद करीम मेराज वारी रात मां मोहम्मद करीम के एरा मानू भी देखारिया विया जेजा पैर मथे बदला मुंडी हेठ पई लड़के हे मां सब कन के पण पचाईंदो बिया भेरा भी जाराईंदो फरमांदा पैर मथे बदला मुंडी हेठ पई के जहन्नम जा गुर्ज उनके हया प्याजन रड़ियो पाक ने दाऊ पाक न पर कोई भी रड़ियो बुधन वारो कोन कुकु बुधन वारो कोन महबूब सही फरमाओ मां पुशाक में इनन जो गुनाह केड़वा जवाब मिलो ओ महबूब आन त तू जा पर दुनिया में पीओ माओ के गारियो दींदा हाय हाय मुके उन पोड़े जा लफ्ज हिकड़ो वाक्यो ना खोड़ वाक्या पर उन पोड़े जा लफ्ज ए हुन जा गोढ़ा हुन जा सुडका हुन जा रोण में चप हलण अन्या भी वो मंजर याद पवंदो अब्बो तो चवे पांजे मुए बेइज्जती करे त भी ठीक वा पर ज़ाल के त मुते न खिलाए चे तो भले बेइज्जती करे पर पंहिंजे मुंह करे ज़ाल जे सामू बेइज्जतो तो करे पो असां बई पोड़ा रोऊं था पर हे ज़ाल समेत खिले तो रमजान में ॾिठो आहे वो बेगैरत हिकिड़ो ज़ाल सां गॾिजी माउ खे मारे थो हाँ ज़ाल सां गॾिजी माउ खे मारे थो उहो त पकड़ियो पर महीनो छाजो शैतान काथे बदलो एक कलाम में लिखियो बाल में सगोरा बेटा
शयातीनल जिन्न वल इंस रब फरमाए तो एकड़ा शैतान जिन्नन में ॿिया शैतान इंसान कुरान तो फरमाए मिनल जिन्नत वन नास एकड़ा शैतान जिन्नन में एकड़ा शैतान माण्हुनि मां शैतान जिन्नन वारा त ॿधल पर माण्हुनि खे अल्लाह साईं रहम फरमाए आमीन त चओ मां पंहिंजो वाइज़ पूरो करण वारो बस हिक बगा नंबर पेरियों मावा के अर्द तो रखना की दो तो ही दवारो रखजो कि न जे कने साल ब शादी को पो बार न थियन त ता भी सुखा खणंदो हां गालायो 2.5 साल जे कने बार न थे त मुल्लन जे कड भी घणो लग में पर हेडे कम एड़े सदको वने वाइज़न में भी अवल वेंदो सजदन में भी ड्रिगा सुभान रब्बिल आला जड़न के 100 दफा दसल वरी उन ओ बास वाली गाजी में भी यार वरी एडे तो व냐 त ता हियो ता बस अकीदो च तौहीद अकीदो औलाद देण वारो केरा नफे नुकसान जो मालिक केरा मुश्किल कुशा केरा हाजत रवा केरा हर जाए ते हाजिर नाज़िर केरा बस जड़ो न इो हिकड़ो सबक याद अची वने त हर जाए ते दिसे थो तडे भी कम सोलो समझो छड़ो इो समझ में अची वने त हर जाए ते दिसे थो काथे पराव बनो था कटियूं त भी समझूं त दिसे थो ऑफिस में वनी करे रिश्वत दई खातो था मटायूं त दिसे थो बाबा इतो जी गाल तो क्या परेशान छो था थो हां सही ऑफिस में पैसा दई के यतीम जो खातो था मटायूं छड़ो ज़हन में थे त दिसे थो भेण जो हक खादी वेठाऊं छड़ो सोचूं त दिसे थो आवा दिसे थो यतीमन मिस्कीनन जो हक खाऊं ता छड़ो सोचूं दिसे थो घर में दानत जुमिर व्यावन हले थी छड़ो सोचूं त दिसे थो छो असां तो मस्जिद में असां त नथा ॾिसूं न छो त सूफी आ ए अल्लाह वारो माण्हू अल्लाह वारे जो इन सां वास्तो ही ऐ शाक तन हम दाग दाग शुद्ध पंब कुजा कुजा न अल्लाह वारो तो चवे सजो जिस्म जख्मिया पो पहा रखा त शाते शाते अकीदो तौहीद वारो अकीदो ॾाढा अकीदो तौहीद ते पक्को होंदे न भले तो के 3 लख जी का स्टील वारी शे नजर ईंदी तने भी तो सजदो अकीदो पक्को होंदई न भले संग मरमर सा कब्र ठहल होंदई तने भी तो के फर्क आवा तने भी तो के फर्क पर हाने चोरन भी नवा तरीका के आन माग भी मता बुदा नमा ओ कलंदर साईं वारी पेटी बनी सोनो पैसा खणी व्या सोचो त सोलर प्लेटों यूपीएस में मजो ना आवा सोचो त सोलर प्लेट वारी लानत भी घणी थी वसे यूपीएस भी मुला सजे हुन में मुल्क में हुआ था कर ब्या रमजान में मुझे मदरसे जो नलको लाथी बाज रमजान में उस्ताद जो तालब जागी प्या त रखी व्या माजो छड़ो थोड़ो फर्क आ जे न जागन त हाय हाय पो गैर मुस्लिम ना आया हुंदा केर आवा जेके ईद ते पुछा सया घणा मिनट ईद में पया हन अल्लाह रहम फरमाए आमीन चो अकीदो तौहीद वारो बे नंबर ते अर्ज रख में पराए हकन जे वेझो जो भेनरुन के हक दींदास पो खणी खडाई जो न भला जाते लई जो जे जाते पोख बोख न थे न नाले में जो ने भली जमीन खणी न पी जाऊं आवा जाग सिंधी तो समझो था आवा उहाई जमीन जो ने जे में पोख बोख जो आसरो न जे वो भी चई सको रब पिलार त मादी न मादा जो को भेण जो नसीब चो इंशाल्लाह भेण के हक दींदा अल्लाह इंशाल्लाह अदा कयो हमारा इरादो आहे ही नहीं चो इंशाल्लाह न्याणी पणाईदा तो इंशाल्लाह न्याणियों ऐ पुत्र भी इते वरी पोड़ा हो रहा था तो इंशाल्लाह पुत्र भी नौजवानों तवा के बेर्दो तो रखा ता लक्षण सुधा कयो त खोड़ संग इते त वडा कंदलो दियो नौजवानों संग खोड़ ता भी जुआ छड्यो तास छड्यो कबूतर छड्यो तितर छड्यो संग बाकी सजो डी जुआ तितर कबूतर होटल त पो के के छोकरी घरों वांदी कोने जो को ततल कोने पे हर को पी मा न्याणी के खाराए विंदो न्याणी के खाराए विंदो होटल ते वेई करे को कमायो कोन
सही सिंधु जी तरक्की कियां थींदी तरक्की असां जुआ खेडूं असां कुकड़न जे हवाले तितरन जे हवाले असां रोडन जे हवाले होटलन जे हवाले ओ धर ते चायूं पियूं सिंधु तरक्की कंदी सिंधु असां जे बाग पे जे आसरे ते पंजाब खे मारे एड़े सदको वञे ॿियो केहा वाइदो आवा चो से थी आखिरी दफ़ो बथे भी सोच जाए वरी तो इंशाल्लाह पराए हक जे वेझो तो पराए हक जे वेझो जेके बच्चा हाफिज असां के तरावियूं पढ़ाइन ता चो इंशाल्लाह उनन जो कदर कबो जेके 5 वक्त असां जा बच्चा पढ़ाइन ता उनन जो आवा उनन जी जेके 8000 पगार त बरकत तन 1000 कटे 7 क्यों मां चवां धोनी आवा मां चवां दो बरकत पैसे में 8 तन त 7 क्यों 7 तन त 6 क्यों आवा 7 त 6 क्यों वो ईरान वारन के बेटा सलाम चजे ना वो हाफिजुल कुरान रुकू डेढ़ मसब पढ़ियो आ तो हाफिजुल कुरान के 5 करोड़ 60 लाख दिना घणा न था गालायो घणा उते पाकिस्तान जे हाफिज पहिरों नंबर खयो पर बुध जा जुमलो जेको तो चवां उन जो नालो छा डाढा रब समझावे तो ईरान वारा तू चवे तो अबू बकर पहिरों नंबर ना है मां तुझे घर में अबू बकर के पहिरों नंबर थे हां समझा तो अबू बकर के नंबर अबू बकर जो नंबर ही पहिरों 5 करोड़ 60 लाख रुपया बिन जा असा के जो 3 डी पढ़ाई माइट रहो ना पहिने करे हुजे घणी तो क्या मां अगर खैरपुर शहर में प्रोग्राम हुजे सभई ऑफिसर हुजन उनन के चुम यार गाल बुधो नाराज न थी जो असा जी डबल पगार भी लगे वती जैसे किया मां जो ता ऑफिसर असा के भी खबर आ खोड़ ऑफिसर मां जो खोड़ तकरीबन खबर आ ताहा के जेका घरों दब मिलंदी आ उहा कसर भी असा मुलन मोकलंदा असा सब्र कंदा त उहा पगार भी त जो ना वो आप बिदा सही पगार लगंदव ना ओडो जी दब तहां न खणी सको कसरा असामो कढो असा सब्र ता कयो सब्र जा पैसा पर असा कसम खणी छडियो आ त अस्पताल दींदा से मुलन के हां अस्पताल दींदा से पन्ने छावणी दींदा से बे पासे दींदा से होटलन ते वडन होटलन ते हजारन जा बिल भरंदा से पी माओ के ईद ते भी तू वगो न वठी दई सके माओ के ईद ते भी तू वगो न वठी दई सके दोस्तन आबाबन ते तू पैसा लुटाइंदो वते तू छा तो समझे बिना हिसाब जे जन्नत में वेंदे नाराज न थियो तो वायदो बंद क्या भला मां ता को मोकला आवा चो इंशाल्लाह पराए हराम जे माल जे वेजो बाकी जे करे पांजो समझी खाओ त पो त जायज अवाई हे त पराओ पर जे करे पांजो समझी खाओ त पो त तहां के चो इंशाल्लाह महबूब जी सुन्नत रखंदा से नौजवान के चवा तो अल्लाह तौफीक दींदो पर जे करे दाढ़ी में डिजाइन शुरू कई तो वन इयो अन्या मिठे मोहम्मद जे सुन्नत सा भगाव मां छा तो चवा अल्लाह तौफीक दींदो पर जे के हिया हेडो मिठे मोहम्मद जी सुन्नत डिजाइन जे ला अब डिजाइन पे मुंह में कढ रहा दिसो तो वो तुझो चेहरो सही आहे अखियूं नको सही है तई डिजाइन ओडे कढ मिठे मोहम्मद जे सुन्नत में डिजाइन मता अल्लाह नाराज न थी वने मता मिठो मोहम्मद नाराज तो मस्जिद के आबाद कर नमाज पढ़बी वडो बच्चन के कुरान पढ़ायो दीन पढ़ायो बच्चा कुरान दीन पढ़ेला हुंदा त हयादार थींदा अल्लाह से इंशाल्लाह मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए दूध थोड़ो गोरो थियो न त पानी बाने पी पो अचो रब से मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए अवा के भी अमल जी तौफीक अता फरमाए बुजुर्ग अवा के शेड्यूल बुधाइंदा दुआ भी आखिर में वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।